सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान में आऊँ तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव। अल्लाह साईं जे फज़लो करम सां तव्हां रमज़ान जा रोज़ा बि रखंदा हूंदव ऐं तव्हांजूं जेकी परेशानियूं आहिनि, जेकी मुंझारा आहिनि, जेकी मुश्किलातूं आहिनि, उहे दूरि थियण वारियूं आहिनि। छो त असीं तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि उहे अघदियूं ज़रूरु आहिनि। असीं जॾहिं बि रब करीम जी बारगाह में दुआ जे लाइ हथ घुरिया आहिनि त सॼे जग जहान जी ख़ैरियत जे लाइ तमामु घणी दुआ घुरी आहे ऐं तव्हांजी दुआउनि जो तुफ़िल असीं बि बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। तव्हां असांजे लाइ दुआ कंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। अॼु ख़ैरनि सां 21 रमज़ान आहे, जुमे जो भलारो ॾींहुं बि आहे, जुम्मतुल मुबारक बि आहे ऐं अॼु ख़ासि ॾींहुं बि आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में उन हस्तीअ ते ॻाल्हाईंदासीं जंहिं हस्तीअ जी विलादत काबे में थी ऐं जंहिंजी शहादत मस्जिद में थी। अॼु असां उन हस्तीअ ते ॻाल्हाईंदासीं जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बेहदि प्यारो रहियो। असां अॼु उन हस्तीअ ते ॻाल्हाईंदासीं जंहिंजी सखावत जो सुहिणो मिसाल आहे, उनखां वधीक सखी नज़र नथो अचे। असीं अॼु उन हस्तीअ ते ॻाल्हाईंदासीं जेको रहमदिलीअ जो रूह रवां आहे। असीं उन हस्तीअ ते ॻाल्हाईंदासीं रहमदिली सिखिजे त मौला अली खां सिखिजे, सबुरु सिखिजे त मौला अली खां सिखिजे, शुकुरु सिखिजे त मौला अली खां सिखिजे ऐं जुरत सिखिजे त मौला अली खां सिखिजे, बहादुरी सिखिजे त मौला अली खां सिखिजे, इल्मु सिखिजे त मौला अली खां सिखिजे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मां इल्म जो शहर आहियां ऐं मौला अली उन जो दरवाज़ो आहे। अॼु मौला अलीअ जे शान ते ॻाल्हाईंदासीं, उन जी बहादुरी ते ॻाल्हाईंदासीं ऐं जेको अलीअ जो आहे दीवानो उहो कंदो न कोई बहानो। जेको अलीअ जो आहे दीवानो उहो कंदो न कोई बहानो। कुॾंदो ईंदो कंडनि ते, वेंदो टांडनि ते बि हली, मौला अली मौला अली मौला अली। ऐं नालो अलीअ जो आथत आहे, ॾींदो हौसलो हिमत आहे। असीं अलीअ जा नौकर इहो ॻाईंदासीं गली गली, मौला अली अली मौला अली अली। ऐं केॾो उन वक़्त वारो आहियां आऊं जो आऊं उन दौर जो आहियां, आऊं उन वक़्त जो आहियां जंहिंजो वारिस मौला अली आहे। सो मौला अली शेर ख़ुदा, मुश्किल कुशा शेर ख़ुदा आहे, जंहिंजी आजिज़ी, जंहिंजी बहादुरी सभिनी खां जुदा आहे, जंहिंसां राज़ी रसूल ऐं ख़ुदा आहे, जंहिं तां असांजी जान बि फ़िदा आहे। तारीख़ इस्लाम ते जेके नज़र दौड़ाईंदासीं त शहादतुनि जा तमामु घणा मिसाल आहिनि। तारीख़ भरी पई आहे, पर मौला अलीअ जी जहिड़े नमूने सां शहादत थी आहे तारीख़ में उनजो बि मिसाल नथो मिले। पाण जॾहिं नमाज़ पढ़ण जे लाइ रवाना थियनि था त बदकूं पंहिंजनि चुंबनि सां रड़ियूं कनि थियूं ऐं उन्हनि खे रोकिनि थियूं, पर रब खे बि राज़ी करिणो आहे, नमाज़ बि पढ़णी आहे ऐं सजदे में बि सर ॾियणो आहे। इहो आहे मौला अली जो शान। सो अॼु उन शान खे वधीक डिफाइन करण जे लाइ, वधीक उन ते ॻाल्हाइण जे लाइ असां वटि मोज़िज़ महिमान बि आहिनि। उन्हनि जो तारुफ़ बि तव्हां सां कराईंदो हलां। पाण तमामु घणे अरसे खां पोइ असां सां अहिड़ी शफ़ीक़ शख़्सियत, भली शख़्सियत मिली आहे। सो असीं भलीकार चऊं था, ख़ैपुर खां कई आयो आहे असांजो दोस्त मखदूम मोहम्मद अली ज़ैदी साहिब, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं। ज़ैदी साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? दुआ अल्हम्दुलिल्लाह। बड़ी मेहरबानी, लख थोड़ा बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। और इसके साथ साथ हमारे साथ हैं अदनान अली आबिदी साहब, उनको भी भलीकार कहते हैं। वेलकम सर, कैसे हैं? ठीक हैं आप? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। और जी निदा ज़ैदी साहिबा, आपको भी भलीकार वेलकम, थैंक यू आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। उन खां पोइ असां वरी वधंदा आहियूं मीज़ान जे किचन ॾांहुं। मीज़ान जे रंधिणे में असां सां गॾु हूंदो आहे शेफ़ फैसल। अॼु बि उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं भाई? अल्लाह जो शुक्र। ठीक है, बिल्कुलु ज़बरदस्त, मज़े में। अॼु छा पचाईंदो भला? मुङनि जी दाल जा पकोड़ा ठाहिया। मुङनि जी दाल जा पकोड़ा? यार रोज़ नवां पकोड़ा तो ॿुधां, अॼु वरी मुङनि जी दाल जा पकोड़ा, इहे अलाए कीअं ठहंदा इहो ॿुधायो। बसि मुङनि जी दाल हिकु पाउ खणी हिनखे पिसाइबो 2 कलाक, अच्छा, पाणी फिटो करे जो पेस्ट ठाहे छॾियो। साॻियो तरीक़ो जेको बेसण जा पकोड़ा ठाहींदा हुन तरीक़े सां ठाहींदा। सही सही। पोइ तव्हां मुङनि जी दाल जा पकोड़ा ठाहियो, असांजी इफ़्तारी जो इतमामु कयो। असां वरी प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। मीज़ान आयल ऐं कुकिंग, मीज़ान बनस्पति कुकिंग आयल जे रंधिणे में हिन वक़्तु शेफ़ फैसल मौजूदु आहे। मीज़ान कुकिंग आयल ऐं बनस्पति जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीज़ान आयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे ऐं ख़ासि तौर ते हिन में जेकी ख़ूबियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हांखे ॼाण ॾींदा हलूं त इन जी मुकमल रेंज, जंहिंमें कनोला आयल, कुकिंग आयल, सनफ्लावर आयल ऐं बनस्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा जेकी कुदरती जुज़ा आहिनि, फ़ाइदा आहिनि, उहे ज़ाया थियण खां महफ़ूज़ रखंदा आहिनि ऐं तव्हांजो जेको इम्यून सिस्टम आहे उनखे बि बहितर बणाईंदा आहिनि। मीज़ान आयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी
सिहत जे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद आहिनि ऐं मीज़ान ऑयल वॾी ॻाल्हि इहा आहे त सर्टिफाइड आहे ISO खां ऐं पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी खां पिणु। मीज़ान कुकिंग ऑयल मुकमल रेंज टोकोफ्लोल सां मुतारिफ़ कराया विया आहिनि। टोकोफ्लोल इंसानी जिस्म में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण जे लाइ तव्हांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाइनि था। मीज़ान ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि सां तव्हांजे लाइ तव्हांजी फैमिली जे लाइ बहितरीनु प्रोडक्ट आहे ऐं गॾोगॾु तव्हांखे वरी ॿी ॼाण बि ॾींदो हलां त मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनस्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। इन में शामिल जेको विटामिन A आहे या D आहे, इन जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत बणाईंदो आहे। मीज़ान ऑयल में शामिल ख़ूबियूं विटामिन A, D, E ऐं ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रोल फ्री ऐं UHT ट्रेटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि। मीज़ान ऑयल जा तमामु घणा ॿिया प्रोडक्ट बि मार्केट में मौजूदु आहिनि, जिन में जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं पतीअ जो ऐं चांहि जे शौक़ीननि जे लाइ ख़ालिस ज़बरदस्त पती बि अची वई आहे मार्केट में ऐं उन पतीअ जो नालो आहे अल्ट्रा रिच जे नाले सां मीज़ान जी पती तव्हांखे मार्केट में मिले थी। चांहि जा शौक़ीन हिन ॻाल्हि खे नोट फरमाइनि। अल्ट्रा रिच पती मार्केट में अची वई आहे। कोला नेक्स जे नाले सां कोल्ड ड्रिंक बि मीज़ान जी मार्केट में अची वई आहे। थधे पीअण जा शौक़ीन इहा ॻाल्हि बि नोट करे छॾनि। मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनस्पति वारनि जो अॼोके प्रोग्राम में असां सां सहकार आहे। सो असां वधूं था पंहिंजनि मोज़िज़ महिमाननि ॾांहुं ऐं कचहरी जेका अॼोकी आहे मौला अली जी शान में अॼोको प्रोग्राम ऐं उन्हनि जी निस्बत सां अॼोको प्रोग्राम कजे थो ऐं उन्हनि जी यादि सां अॼोको प्रोग्राम कजे थो ऐं अॼोके ॾींहं जी फज़ीलत जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु आहे मखदूम मोहम्मद अली ज़ैदी साहब। सर, आज का ख़ास दिन और इस दिन के हवाले से सबसे पहले क्या फीलिंग्स हैं आपकी, क्या कहना चाहेंगे? अगर इन साहब बात यह है कि ये दिन जो है वो यकीनन आलम इस्लाम के लिए और आलम तशय्युं के लिए बहुत दर्दनाक दिन है कि अल्लाह का हकीकी नुमाइंदा, अल्लाह का हकीकी रसूल का हकीकी जानशीन वसी रसूल हालत सजदा में मस्जिद कूफा में एक खारजी के हाथ से शहीद हुआ। और मैं इस हवाले से क्या गुफ्तगू करूं कि जब ये बात मशहूर हुई कि अली हालत सजदा में शहीद कर दिए गए, तो शाम में ये रिवायात मिलती हैं कि लोगों ने आपस में ये कलाम किया, गुफ्तगू की कि क्या अली नमाज़ पढ़ते थे। यानी तारीख़ इस्लाम को इस सूरत से मस्क किया गया कि जो हकीकी नुमाइंदे थे रसूल के, सही, उनके बारे में वो परसेप्शन फैलाई गई, वो एक कंट्रोवर्शियल चीज़ें फैलाई गई कि क्या अली भी नमाज़ पढ़ते थे। अच्छा, यानी कितना बड़ा अलमिया है तारीख़ का कि अली के किरदार पर ये सवाल उठाया जाए कि यानी जिसका आना अल्लाह के घर में, जिसका जाना अल्लाह के घर से, यानी अगर दुनिया में आ रहा है तो अल्लाह के घर में आ रहा है, और दुनिया से जा रहा है तो अल्लाह के घर में है। यानी काबा भी अल्लाह का घर, मस्जिद भी अल्लाह का घर। सही, ये मेरा या आपका घर तो नहीं है। सही सही। तो उस शख्सियत के लिए जिसकी पूरी तारीख़ 63 साला हयात 63 ईयर्स जो अली ने ज़िंदगी में गुजारे हैं दुनिया में, यानी वो शख्सियत के जिसका कोई पहलू तशना नहीं है, हर पहलू से मुकम्मल ज़ात। आप तकवा उठा लें अली का, ज़ुहद उठा लें अली की, शजाअत उठा लें अली का, इल्म उठा लें अली का। मैं एक बात यहाँ पे करूँगा कि देखें, हमारे बनाए हुए यानी इंसानों के बनाए हुए और अल्लाह के बनाए हुए खलीफा में एक बुनियादी फ़र्क रखा। इंसानों का बनाया हुआ खलीफा जब मिंबर पर आकर बैठता है ना, तो ये कहना उसकी मजबूरी बन जाती है कि लौला अलीयुन ला हलाका, कि अगर अली ना होते तो मैं हलाक हो जाता। लेकिन जो अल्लाह का बनाया हुआ नुमाइंदा मनसूस मिनल्लाह मिंबर पर आकर बैठता, उमर ने भी कहा था, हज़रत उमर ने भी कहा है। और जब अल्लाह का नुमाइंदा, हकीकी नुमाइंदा यानी मनसूस मिनल्लाह मिंबर रसूल पर आकर बैठता है, तो फिर वो ये नहीं कहता, बल्कि उसकी शान ये होती है कि सलूनी सलूनी कबलन तफकिदूनी, यानी मुझे अली से जो पूछना है चाहे पूछ लो, मैं आसमानों के रास्तों को ज़मीन के रास्तों से ज़्यादा बेहतर तौर पर जानता हूँ। सही। तो पूरे आलम में रसूल के बाद कोई शख्सियत ऐसी दिखाई जाए, किसी की सीरत, किसी का किरदार ऐसा दिखाया जाए जैसे अली का किरदार, तो लिहाजा आलम इस्लाम को समझना चाहिए कि रसूल की मोहब्बत का दावा तो करते हो, लेकिन रसूल जिनसे मोहब्बत करता था उनसे मोहब्बत का दावा भी तो करो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इसलिए कि रसूल ने कह दिया और कुरान ने उस जुमले को मेंशन किया कि कुल ला सलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दता फिल कुर्बा, ए मक्के वालों, ए मदीने वालों, इस्लाम वालों, ये जो तुम मेरे पास आके बैठ रहे हो ना और दायरे इस्लाम में आ रहे हो, इसका मैं कोई अजर नहीं चाहता कि मैंने तुम्हें दौरे जाहिलियत से इस्लाम में पलटाया, तुम्हारी कभी रसूमात को ख़त्म किया, तुम बच्चियों को जिंदा दरगोर करते थे उस रस्म को ख़त्म किया, यानी तुम्हें इंसान बनाया, कामिल इंसान, मुकम्मल इंसान। तो मैं बदले में ये नहीं चाहता कि मुझे अपनी अमलाक ला के दो, ज़मीनें दो, जायदादें दो, अपने औरतों के जेवरात ला के दो। या रसूल आप क्या चाहते हैं? सही। कहा मैं ये चाहता हूँ कि मेरे कराबत दारों से मवद्दत करो,
صحیح मोहब्बत नहीं। तो अब जागरणी साहब बात यह है कि मोहब्बत और मवद्दत में फ़र्क है। मोहब्बत कह देता रसूल, ये मवद्दत क्यों कहा? हाँ देखिए मोहब्बत होती है वसीले की मोहताज। सही सही आप किसी से मोहब्बत कर रहे हैं उसकी दौलत की वजह से, हाँ लेकिन अगर एक वक्त के बाद वो दौलत ज़ाइल हो जाए, ख़त्म हो जाए, तो क्या वो या मोहब्बत ज़ाहिरी रहेगी? खूबसूरती से या किसी की खूबसूरती से? हाँ, तो सही। 60 65 70 साल के बाद जब वो खूबसूरती ख़त्म हो गई सही तो क्या मोहब्बत कायम रहेगी? लेकिन मवद्दत का दावा इसलिए किया कि जब तक तौहीद और रिसालत का वजूद रहेगा दावा मवद्दत कायम रहेगा। सही तो अब मैंने कहा या रसूल अल्लाह मवद्दत का तो हुक्म दे दिया, सही तो कराबतदारों का तारुफ भी करवाएं। तो कहा जब दावे का मैंने कहा है तो कराबतदारों का तारुफ भी मैं मुस्तफ़ा कराऊंगा। सही अब सही मस्जिद नबवी है, सही मिंबर रसूल है, जी खुतबा जारी है, जी असहाब कराम का मजमा सामने बैठा हुआ है। सही ऐसे निगाह मोहम्मद ने देखा कि एक बच्चा है जो मस्जिद के दरवाजे से मस्जिद में दाखिल हुआ, रिसालत देख रही है, मिंबर में बैठी है, सहाबा कराम का रुख रसूल की जानिब है, पुश्त मस्जिद के दरवाजे की जानिब है। ऐसे में निगाह रसूल ने देखा कि वो बच्चा मुसल्ला नमाज से लड़खड़ा कर गिरने लगा। अब तारुफ हो रहा है कि कराबतदार कौन है। सही सही रसूल ने मिंबर छोड़ा, खुतबा तोड़ा, असहाब के दरमियान से दौड़ता हुआ रसूल गया और उसने जाके बच्चे को गिरने से बचाया, अपनी आगोश में लिया, मिंबर पर वापस आ गए। तो एक दिल जला आया बज़्म रिसालत में खड़ा हुआ, कहा या रसूलल्लाह इतना अहम खुतबा जारी था, हाँ वही का नुज़ूल हो रहा था, सही सही आप हम में से किसी को कह देते कि हम जाके हसनैन को गिरने से बचाएं। तो रसूल ने बड़ा खूबसूरत जुमला इरशाद फरमाया, कहा याद रखो जो बयान कर रहा था वो दीन था और जो गिर रहा था वो मुहाफिज दीन था, सही 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 वो मेरा कराबतदार था, जिसका तारुफ मैंने ये कह के करवाया कि मैं कुछ नहीं चाहता रिसालत का अजर सिवाय इसके कि हसनैन से, हसन से, अली से, फातिमा से मवद्दत कायम करो। सुभान तो आलम इस्लाम नारे रसालत के नारे तो बुलंद करता है, लेकिन रसूल की खाली मोहब्बत काम नहीं आएगी जब तक कराबतदारों की मवद्दत उसमें शामिल ना हो जाए। सही सही तो आलम इस्लाम को समझना चाहिए। और आज जो जलूस पर और मजालिस पर पाबंदी लगाई जा रही है इस इस्लामिक माशरे में जिसकी बुनियाद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पर पड़ी, उस माशरे में आज हमें यह कहकर अज़ादारी सय्यदुश्शुहदा से, अज़ादारी अमीरुल मोमिनीन से रोका जा रहा है कि SOPs को फॉलो नहीं कर रहे, आप अहकामात को फॉलो नहीं कर रहे। भाई आपने SOPs बनाई, आपका काम था कि आप एक सिस्टम बनाते, सबके लिए सबके लिए हो रहा है। सबके लिए से मुराद ये है कि सही माजरत के साथ जागरानी साहब सही हो तो रहे इज्तिमात, बाजार खुल गए, छोटे से वक्फे का टाइम हो गया, रेडी साही वठूं था ऐं असांजी कचहरी जितां छॾियूं था इंशाल्लाह इतां ई कंटिन्यू कंदासीं। अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ ताउन कयो आहे मीज़ान बनास्पति कुकिंग ऑयल वारनि। सो वञो केॾांहुं बि न ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदी। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, असांजे प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ ताउन कयो आहे मीज़ान बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि। ऐं गॾो गॾु हिते तव्हांखे MCB जे बारे में बि थोरो ॿुधाईंदा हलूं, तमामु घणा फ़ाइदा खणी अची रहियो आहे MCB तव्हांजे लाइ। MCB बरक़रफ़्तार सां गॾु तव्हांजा जेके परे वारा दोस्त आहिनि, मिट माइट आहिनि, उन्हनि जे लाइ, तव्हां पंहिंजनि प्यारनि जे लाइ MCB खणी अची रहियो आहे तमामु घणी रक़म ऐं फौरी कैश खटण जा तमाम घना मौक़ा। MCB बरक़रफ़्तार के ज़रिए बैरून मुल्क से रकम मंगवाएं और 35 खुशनसीब और जेकी भी ॿिया दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे 35 तमामु खुशनसीब ऐं 10,000 जेके आहिनि से उहे खटण जो मौक़ो आहे। 15 रमज़ान ऐं चंड राति ताईं जेकॾहिं तव्हां इहो कमु कयो था त तव्हां चंड राति ताईं इहो खटे सघो था। ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां MCB जे हवाले सां त जितनी मरतबा रक़म मंगवाएं उतने ही ज़्यादा मौक़े आपके लिए हैं। MCB बरक़रफ़्तार फ्री जेको आहे सो तव्हांखे वसूलीअ जी ख़िदमत सरअंजाम ॾिए थो ऐं MCB बैंक ऑफ लाइफ इहो हिननि जो स्लोगन आहे। ऐं ॿियो जेको MCB जे हवाले सां आहे, MCB बरक़रफ़्तार के साथ दूर रह के भी बहुत कुछ आप अपने प्यारों के लिए मंगवा सकते हैं, मतलब इलाही सारी कैश आहे। MCB बरक़रफ़्तार तव्हांजे लाइ तमामु घणी रक़म खणी अचे थो ऐं तमामु घणो जेको आहे सो तव्हां इन में MCB में जेकॾहिं तव्हां जेको अकाउंट आहे खुलियल तव्हां उन तां फौरी तौर ते तमामु घणा कैश प्राइज़िस बि वठी सघो था। इन हवाले सां डिटेल तव्हांखे वरी असां पंहिंजे प्रोग्राम में ॿुधाईंदा वेंदासीं ऐं हिन वक़्तु जेका गुफ़्तगू छॾी हुईसीं ॻाल्हि खे उतां ई कंटिन्यू कंदासीं। ऐं मौला अली जो शान बयानु कढे थो ऐं मौला अली जॾहिं काबे में पैदा थियो उन वक़्त ताईं पाण अखि न खोलियऊं जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे पंहिंजे आगोश में न वरितो, उन्हनि खे पंहिंजे हंज में न वरितो।
اس لمحات پہ بھی تھوڑی سی بات ہو جائے جب حضور اکرم صلی اللہ علیہ وسلم نے ان کو آغوش میں لیا تبھی ان کی آنکھ کھلی. ماشاء اللہ سبحان اللہ. دیکھیں حضور بات یہ ہے کہ واحد ذات ہے امیر کائنات علی بن ابی طالب علیہ السلام کی کہ 3 دن ہو گئے جی آمد کو مولا امیر کائنات کی خانہ کعبہ میں. 13 رجب 30 عام الفیل روز جمعہ صحیح آ گئے خانہ کعبہ میں, آ گئے, ظاہری ظہور ہو گیا, آمد ہو گئی. صحیح 3 دن ہو گئے علی نے آنکھ نہیں کھولی. صحیح. جب تیسرے دن رسالت میں آپ صلی اللہ علیہ وآلہ وسلم امر الہی اور حکم الہی سے خانہ کعبہ میں آئے تو 3 دن کی علی کو جیسے اپنے ہاتھوں پر لیا تو سب سے پہلے امامت نے نور رسالت کی زیارت کی, چہرہ رسالت کی زیارت کی. یعنی علی نے کعبے میں بھی اپنی آنکھوں کو نہیں کھولا. تو استاد قمر جلالوی نے یہاں پر ایک شعر کہا یا نسیم امروی صاحب کا, بہرحال مجھے تھوڑا سا نام کا اشباہ ہو رہا ہے کہ علی کو حق نے اتارا جو عین کعبے میں, کھلی جو آنکھ تو پہلے خدا کا گھر دیکھا. سبحان اللہ. یعنی کوئی چیز جس کی حیات ایسی پاک ہو کہ وہ خانہ کعبہ میں آ رہا ہے, صحیح, سب سے پہلے چہرہ رسول کی زیارت کر رہا ہے, سبحان اللہ, اس کی حیات کیا ہوگی ہمارے لیے. سبحان اللہ. مطلب علی ایک نمونہ عمل ہے نا. صحیح. اچھا لیا ہاتھوں پر باہر آ گئے. اس سے پہلے ایک واقعہ یہ ملتا ہے تاریخوں میں اور اہل سنت برادران کی بھی ہماری کتابوں میں یہ چیز ملتی ہے کہ وہاں پر دور جاہلیت کے حوالے سے ایک زاویہ مقرر کیا ہوا تھا کہ ایک سانپ جو ہے, ناگ, ایک اژدہا جو ہے وہ اس سراؤنڈنگ میں اس جگہ پر تھا جہاں پر خانہ کعبہ کا وجود تھا. یہ جاہلیت کی ایک رسم تھی, اس کا نام رکھا ہوا تھا معیار الولد. طریقہ کار تاریخوں میں یہ ملتا ہے, کتب میں یہ ملتا ہے کہ وہ جب بچہ پیدا ہوتا تھا تو اس کو خانہ کعبہ کے دروازے کے سامنے لا کے رکھ دیا کرتے تھے اور وہاں سے ماں, اس کا باپ یا جو ورثہ لاتے تھے اس کو چھوڑ کر پیچھے ہٹ جایا کرتے. تو ایک سانپ وہاں سے آتا تھا نکل کر اور اس بچے کو سونگا کرتا تھا. اگر وہ بچہ حلال زادہ ہے تو اس کو چھوڑ دیا جاتا تھا اور اگر اس میں کوئی مسائل ہوتے تو اس کی پیدائش میں تو اس کو وہ صحیح. یہ ایک تاریخ میں ایک پہلو ملتا ہے. واللہ عالم بالصواب کہاں تک صداقت ہے. ٹھیک. اب جب سرکار کی آمد ہوئی تو وہ صاحب اب اس کی جرات اور اس کی جسارت دیکھیں کہ اس نے وہی عمل اپنانا چاہا. تو علی نے 3 دن کے علی نے گہوارے میں کلہ اجدر کے جبڑے کو چیر ڈالا. تو تاریخ میں ملتا ہے کہ جب ماں نے اس منظر کو دیکھا تو کہا کہ یہ حیدر ہے. سبحان اللہ, سبحان اللہ, سبحان اللہ. عدنان زیدی ہمارے ساتھ ہیں, خوبصورت آواز سن لیتے ہیں ان کی بھی. جی عدنان بھائی کیا سنائیں گے؟ پرسہ پیش کروں گا محمد و آل محمد کے حضور. جی. آہو فریاد ہے حیدر کا جنازہ آیا, آہو فریاد ہے حیدر کا جنازہ آیا, اٹھ گیا زینب کل سوم کے سر سے سایہ, آہو فریاد ہے حیدر کا جنازہ آیا, خون سے رنگین امامہ جو نظر آتا ہے, غم سے ہر فرد کا دل چاک ہوا جاتا ہے, گھر پہ زہرا کے غموں سوگ کا بادل چھایا, آہو فریاد ہے حیدر کا جنازہ آیا, بعد مرسل کے کبھی زہرا
का दर जलता है, वार मस्जिद में अली पर भी कभी चलता है, आल ने अजरे रिसालत में सितम ही पाया, आहू फरियाद है हैदर का, जनाज़ा आया। और ये अंतरा दौर हाजिर। ईद में गुम है मुसलमान, तो तैयारी में बेटियां फातिमा की महब आज़ादारी में, पुरसा देने को न को भी मुसलमान, आहू फरियाद है हैदर का, जनाज़ा आया। जज़ाकल्ला। ऐं हिन वक़्तु असां वरी वञूं पिया मीज़ान जे रंधिणे में, जिते शेफ़ फैसल पकोड़ा दाल वारा तयारु करे छॾिया आहिनि। थी विया साईं तयारु? वाह वाह साईं, इहे पकोड़ा इफ़्तार जे लाइ असांजो इतमामु थी वियो आहे। वॾी महिरबानी शेफ़ फैसल साहिब, तव्हां असांखे क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु साईअ जो वक़्तु थी वियो आहे। नंढड़ी साई वठूं था ऐं असांजे प्रोग्राम में MCB वारनि बि ताबन कयो आहे, ऐं गॾो गॾु मीज़ान बनस्पति कुकिंग आयल वारा बि सहकार में आहिनि। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे वञो केॾांहुं में ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं हिन लम्हे तव्हांजो तारुफ़ वरी हिकिड़े ॿिए महिमान दोस्त सां बि करायूं, जेको असांजे प्रोग्राम जो हिसो थियो आहे। उनखे बि थोरी देरि में ॿुधंदासीं। भलीकार चऊं था अदनान जाफ़री साहिब खे। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक है, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो नंढड़ा जेकी ज़हन में तव्हांजे सवाल आहिनि, तव्हां टेलीफोन करे असांजे मौज़ूज़ महिमाननि खां को सवाल बि करे सघो था। तव्हांखे या कोठ ॾियूं था, तव्हांखे नीठ ॾियूं था, तव्हां बि असांजे प्रोग्राम जो हिसो थियो। ऐं रब करीम जी बारगाह में अॼु बि असां तव्हांजे लाइ दुआ घुरायूं त हिननि रहमतुनि ऐं बरकतुनि मां असांखे बि रब करीम कुझु न कुझु अता करे छॾींदो। असां सां गॾु मौज़ूज़ महिमान, जिन जो तारुफ़ तव्हां सां पहिरियों ई मां कराए चुको आहियां, मखतूम मोहम्मद अली ज़ैदी साहिबु असां सां गॾु आहे। ऐं मौलाए काइनात जे हवाले सां पाण ॻाल्हायूं पिया, उन्हनि जी सीरत, उन्हनि जी ज़िंदगी ऐं उन्हनि जी सखावत, उन्हनि जी हमदर्दी, उन्हनि जो प्यारु, उन्हनि जो मुहबत, ऐं गॾो गॾु फैमिली ऐं उन्हनि जी, ऐं गॾो गॾु उन्हनि जी जेका आलम इस्लाम जे लाइ जेकी ख़िदमतूं आहिनि या इस्लाम जे लाइ जेकी कुर्बानियूं आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हायूं पिया। ज़ैदी साहब, तर्ज़ ज़िंदगी हज़रत अली की अगर बयान कर दें तो जो हमारे देखने वाले सुनने वाले हैं वो भी इससे कुछ सीखें और अमल पेरा हों। सही ॻाल्हि इहा आहे त हाणे थोरो सिंधी में गुफ़्तगू करूं, छो त ज़ाहिर असां सिंध TV आहे जेका असांजा सिंधी नाज़रीन आहिनि। कीअं ज़िंदगी खारींदा हुया? सही ॻाल्हि इहा आहे त क़िबला मौला जी ज़िंदगी जा 3 अदवार आहिनि। हिन लिहाज़ सां त पहिरियों अदवार उहा आहे त जेका मौला अबू तालिब अलैहिस्सलाम जिन हयात हुया, साईं जिन जा वालिद, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो। हुन खां पोइ जेका हयात आहे उहा रसूल जी माना जेका साईं सां गॾु मौला मीर काइनात ज़िंदगी गुज़ारी आहे। सही सही। त जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम जेका शफ़क़त रिसालत मां आप सां कई त पंहिंजे ॿारनि ते फ़ौक़ियत ॾिनी जनाब रसूल अल्लाह खे, त शैब अबी तालिब हुजे या जेका हुननि ॾींहंनि में जॾहिं काफ़िर जा कुफ़ार मक्का जेका आहिनि उहे रसूल जी जे ख़िलाफ़ु थी विया, त तारीख़ में मिलंदो आहे त साईं
अबू तालिब अलैहिस्सलाम पंहिंजे ॿारनि खे हटाए करे हुननि बिस्तरनि ते ॿारनि खे जे साम्हूं रसूलुल्लाह खे सुम्हारींदो पाण सां गॾु, ॿारनि खे हटाईंदो त गॾु सुम्हारींदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, पंहिंजे हथनि सां लुक़्मो ठाहे रसूल जे वात में विझंदा हुआ। त अहिड़ी शफ़क़त जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम ॾेखारी मौला अमीर काइनात अलैहिस्सलाम जे वालिद साहब रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। त पोइ जॾहिं रसूल जी हयात में मौला अमीर काइनात रसूल जे ज़ेर परस्ती आया, ज़ेर सरपरस्ती आया, उन्हनि जी कफ़ालत में आया, त मौला जिन फरमाइनि था त उहा ई शफ़क़त उहा ई साॻी मोहबत रसूल साईं मूंखां ॾेखारी। त माना मूंखे पाण पंहिंजे हथनि सां लुक़्मो ठाहे मुंहिंजे वात में विझंदा हुआ, मूंखे पंहिंजे सां गॾु सुम्हारींदा हुआ, मां रसूल जी ख़ुशबू महसूसु कंदुमि, रसूल मुंहिंजी ख़ुशबू महसूसु कंदो हो। त माना हयात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मौला अमीर काइनात ईअं रहियो आहे जीअं हिकिड़ो परिंदो हूंदो आहे, उॾण वारो पखी, उन सां गॾु उन जा ॿार हूंदा आहिनि। त मौला जिन फरमायो त सलूनी जो दावो जेको कयो आहे, इल्म लदुनी जो जेको दावो कयो आहे, मौला जिन जो फरमान आहे त मूंखे रसूल ईअं इल्मु मुंतक़िल कयो आहे जीअं पखी पंहिंजे ॿार खे दानो मुंतक़िल कंदो आहे। ॾिसो न काथे माना इमामत जी हिकिड़ी अहिड़ी मंज़िल, पर हुते बि रिसालत जो एतिराम, रिसालत जो मक़ाम मौला जिन मुक़दम था रखनि। त मां पाण कुझु न आहियां, मूंखे जेको इल्मु मिलियो आहे रसूल जे ज़रिए, मां जेका मूंखे ख़िलाफ़त मिली आहे, मूं वटि विसायत आहे, मूं वटि विलायत आहे, उहो सभु रसूल जो सदको आहे। माना मूंखे हर शइ रसूल जे ज़रिए मिली आहे। त दावा सलूनी पाण कयो, पुछा करण वारनि पुछा कई त मौला रसूल साईं दावा न कई सलूनी जी, तव्हां दावा छो कई? सवाल त आहे। त रसूल क़ुरान जो आलिम आहे, अलाह जो नुमाइंदो आहे, पैगम्बर आहे, रसूल आहे। त मौला अमीर काइनात तमामु ख़ूबसूरत जवाबु ॾिनो। त ॻाल्हि ॿुधो त चए पियो रसूल ॻाल्हाईंदो आहे वही इलाही जे तहत, वही इलाही आई, रसूल इहा आयत पढ़े छॾियो, ॿी वही आई, हाणे हिन आयत जो जी तबलीग कयो, चयो मां अली आहियां वली वसी, मां वही जो पाबंद न आहियां, हिन जे करे तव्हांखे दावो कंदो आहियां, चैलेंज कंदो आहियां, त अचो मुंहिंजे अली खां सवाल कयो जेका तव्हांजी मुश्किलात आहिनि। पर अफ़सोस आहे अली जे बज़म में वेहण वारनि जी, त उहे पुछंदा त असां अली इहो ॿुधायो त सर में वार घणा आहिनि? सही सही, घणियूं कुझु पुछी सघिजे, यानी अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं मौला अमीर काइनात जिन फरमाइनि था त अगरि तव्हां चओ त मां हिन हलंदड़ पाणी खां तव्हांजे घरनि खे रोशन कयां। अॼु दुनिया हिन मक़ाम ते पुगी आहे त डैम ठाहे पाणी खे रोके करे घरनि खे आबाद करे थी, घरनि खे रोशन करे थी। उहो ॻाल्हियूं जेका अली 1400 साल पहिरें करे वियो आहे, अॼु हुन ॻाल्हियुनि ते इम्प्लीमेंटेशन थिए थी। ऐं अंग्रेज़ मौरिख़ परेशान आहे त उहो सम्झे नथो सघे त बाबा काइनात अली ठाही आहे या अली जे ज़रिए ठाही आहे। सही, जेका ॻाल्हियूं सरकार नहजुल बलागा में, नहजुल असरार में बयानु करे वियो आहे, उहे साॻी ॻाल्हियूं अॼु साइंस खोले थी। सही सही, त काइनात में जेतिरो मर्तबो अली खे मिलियो आहे, पर अली साईं जाथे बि जेको ऐं तमामु मशहूरु कौल आहे त अना अब्दुम मिन अबीद मोहम्मद। माण्हू हिन जो अबीद जो तर्जुमो कंदा आहिनि ग़ुलाम, ग़ुलाम जो तर्जुमो हिते सही न आहे, महल जे हिसाब सां न आहे। अबीद जो तर्जुमो थींदो इताअत गुज़ार। त जीअं तव्हां सभई इताअत गुज़ार आहियो, त मौला जीअं असांजी इताअत में फ़र्क़ु आहे। मौला जीअं फरमाइनि था त मां भी रसूल जो इताअत गुज़ार ही आहियां। सही सही। निदा ज़िदी हमारे साथ हैं, बिस्मिल्लाह, खूबसूरत कलाम कोई सुना दें जी। निदा क्या सुनाएंगी? सबसे पहले मैं सिंध टीवी को आपको मौला की शहादत के मौके पे ताज़ियत पुरसा पेश करती हूँ जी। कूफे में करबला का ये मंजर अयां हुआ, कूफे में करबला का ये मंजर बवक्ते अज़ां हुआ, कूफे में करबला का ये मंजर अयां हुआ। किसने चराग खाने काबा बुझा दिया,
वाला कुनासमां हुआ, मौला मेरा शहीद बवक्ते अज़ां हुआ, कूफे में करबला का ये मंजर अयां हुआ, हसनैन कैसे दागे यतीमी उठाएंगे, अब्बास बाबा कह के किसे अब बुलाएंगे, बरपा ज़मीनो अर्श पेशोरे फुगां हुआ, मौला मेरा शहीद बवक्ते अज़ां हुआ, कूफे में करबला का ये मंजर अयां हुआ। जज़ाकल्ला जी, जज़ाकल्ला। नड़ी साई जो वक़्तु थी वियो आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त MCB बर्क़ रफ़्तार सां गॾु घणो कुझु करे रहिया आहिनि तव्हांजा प्यारा, ऐं घणो कुझु करे सघो था तव्हां पंहिंजनि प्यारनि जे लाइ। MCB बर्क़ रफ़्तार तव्हांजे प्यारनि खे रक़म मोकिलण ते ॾेई रहियो आहे फ़ौरी कैश खटण जो मौक़ो, ऐं गॾोगॾु पंहिंजनि खे रक़म वसूल करण ते ॾेई रहियो आहे फ़ौरी कैश रोज़ानो। MCB बर्क़ रफ़्तार वसीले पाकिस्तान रक़म मोकिलियो, जेकी ॿाहिरि माण्हू वेठा आहिनि उन्हनि जे लाइ पैगाम आहे 35 ख़ुशनसीबनि खे 10,000 कटण जो रोज़ानो मौक़ो, ऐं इहो मौक़ो आहे 15 रमज़ान खां चंड राति ताईं बज़रिया क़ुरानदासी। जेतिरा दफ़ा रक़म माणींदो ओतिरो ई खटण जो तव्हांखे मौक़ो मिलंदो। MCB बर्क़ रफ़्तार वसीले बैरून मुल्क से रक़म मंगवाएं, 35 खुशनसीब रोज़ाना 10,000 रुपये जीतने का मौका पाएं। 15 रमज़ान से चांद रात तक ये ऑफ़र आपको मुयसर है। अॼोके प्रोग्राम में मीज़ान कुकिंग आयल ऐं बनस्पति वारनि जो बि सहकार आहे। नंढड़ी साही वठूं था, वञो केॾांहुं बि न, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सां ताउन कयो आहे करशी जामेश्वरी वारनि। करशी जामेश्वरी फुल एनर्जिक ड्रिंक आहे। पाकिस्तान जो हर छहों माण्हू वॾे शौक़ु चाह प्यार पाबोह सां करशी जामेश्वरी खे चाहे थो ऐं वठे थो, ऐं ख़ासि तौर ते नंढा ॿार करशी जामेश्वरी वॾे शौक़ सां पीअंदा आहिनि। करशी जामेश्वरी जो शरबत बि तव्हां पी सघो था, उनखे खीर में मिलाए करे खीर जो ज़ाइक़ो चेंज करे खीर बि पी सघो था, ऐं गॾो गॾु आइस्क्रीम ते लॻाए सघो था। मुख़्तलिफ़ अहिड़ियुनि शयुनि ते जिते करशी जामेश्वरी तव्हांखे लॻे त इस्तेमालु करे सघिजे थी, त तव्हां उते इस्तेमालु करे सघो था। करशी जामेश्वरी इफ़्तार महिल इफ़्तार जे दस्तरख़्वान जी रौनक आहे, रौनक रमज़ान आहे। करशी जामेश्वरी ख़ालिस अर्क सां तयारु थियल आहे। करशी जामेश्वरी जो हिकिड़ो ॿियो फ्लेवर मार्केट में मौजूदु आहे, जंहिंखे चवनि था करशी जामेश्वरी इलायचीन। इलायचीन वारो शरबत वरी ख़ालिस इलायची सां तयारु थियल आहे। इन में को बि अहिड़ो फ्लेवर मौजूदु न आहे, आर्टिफिशियल को फ्लेवर एड न आहे जेको सिर्फ़ु ख़ुशबू ॾिए, पर न सिर्फ़ु ख़ुशबू आहे उन में, पर गॾो गॾु ख़ालिस इलायची सां तयारु थियल आहे करशी जामेश्वरी जो इलायचीन शरबत। करशी जामेश्वरी ख़ालिस अर्क सां तयारु थिए थो, ऐं असीं त तमामु घणे शौक़ सां पीअंदा आहियूं। ख़ासि तौर ते इफ़्तार जे दस्तरख़्वान ते सभिनी खां वधीक जेका दीदे जो मर्कज़ हूंदी आहे, दीदे निगाह जो मर्कज़ हूंदी आहे, उहा हूंदी आहे करशी जामेश्वरी। ख़ासि तौर ते करशी जामेश्वरी जे शरबत जे गिलास ॾे पंहिंजी दीद हूंदी आहे। करशी जामेश्वरी उञ उझाए थो, ऐं ख़ासि तौर ते रोज़ेदार जे लाइ बि तमामु घणी अहम आहे करशी जामेश्वरी। जेकॾहिं तव्हां बल्कि आउं त ईअं चवंदुसि त उहो माण्हू ई न आहे पाकिस्तान जो को अहिड़ो फ़र्दु न आहे जंहिं करशी जामेश्वरी करे न पीतो हुजे। करशी जामेश्वरी वॾे शौक़ चाह सां पीजे थो। पाकिस्तान में तमामु घणो फ़रोग़ थियण वारो ब्रांड आहे करशी जामेश्वरी। ख़ालिस अर्क सां तयारु थियल आहे। ॻाढ़ो शरबत ऐं साओ शरबत मार्केट में मौजूदु आहे। तव्हां पाण बि पीओ, पंहिंजनि महिमाननि खे बि ॾियो, ऐं इफ़्तार जी रौनक खे वधीक ॿीणो कयो, दुबाला कयो। असां सां गॾु अॼोके प्रोग्राम में जेका ख़ासि गुफ़्तगू थिए थी उहा मौलाए काइनात जे हवाले सां थिए पई, ऐं असां सां गॾु असांजो प्यारो दोस्त
मखदूम मोहम्मद अली ज़ैदी साहिब असां सां गॾु आहे। तमामु सुहिणी गुफ़्तगू करे पियो, इल्मी ॼाण ॾिए पियो, तव्हां असां सभई फैज़याब थियूं पिया ऐं जिन मामलनि जी, जिन मसइलनि जी, जिन वाक़िअनि जी पाण खे ख़बर न आहे, उन्हनि वाक़िअनि जे बारे में असांखे ॼाण मिले थी। मौला अली मुश्किल कुशा तमामु घणो सखीब हुयो, सखावत जा मिसाल बि तमामु घणा आहिनि। ज़ैदी साहिब वधीक पाण ॿुधाईंदो, पर पाण अक्सर ॿुधंदा आहियूं त पाण सुकल मानी खाईंदा हुआ ऐं जेकी साइल ईंदा हुआ, फ़क़ीर ईंदा हुआ, फ़ुक़रा ईंदा हुआ, उन्हनि खे तमामु घणो नवाज़े छॾींदा हुआ। उनजो हिकिड़ो ॿियो मिसाल बि आहे त पाण त सुकल रोटी खाईंदा हुआ, सुकल मानी खाईंदा हुआ, पर इमाम हसन अलैहिस्सलाम जो मदीने में तमामु वॾो जेको आहे सो दस्तरख़्वान लॻंदो हुयो। सो इन ते बि ॻाल्हाइण जे लाइ ज़ैदी साहिब वधीक इन ते रोशनी विझंदो, सखावत पे थोरी सी बात हो जाए। सही ॻाल्हि इहा आहे त ॾिसो मौला मीर काइनात जी ज़िंदगी जे कहिड़े पहलू ते ॻाल्हायूं, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हर पहलू तशना रहिजी थो वञे। सुभान अल्लाह, छो त असांजी अकुल, असांजी सोच जी फ़िक्र जी परवाज़ सही एतिरी न आहे त असां होॾे वञी, सही, जंहिंजे लाइ कलंदर इहो चए त मां हुननि जी गलीअ जो, हुननि जी घिटीअ जो सॻु आहियां। त हाणे कलंदर जहिड़ी हस्ती माना हद आहे न, त मन सॻे कुए शेर यज़दान मां अली जी गलीअ जो कुतो आहियां, सॻु आहियां। जॾहिं कलंदर जी परवाज़ ओतिरी न आहे त आम इंसान, आम बशर जी हैसियत छा आहे? ॻाल्हि इहा आहे त अवां जी उहा हिन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि त हिकिड़ो शख़्स आयो मदीने में दाख़िल थियणु लॻो, त हुनजी दीद पई त हिकिड़े खेत में हिकिड़े माना होॾे सरकार जिन वेठा आहिनि बाग़ में कमु पिया कनि, त ॾिसंदो रहियो। वरी जॾहिं मानी जो टाइम आयो त सरकार अमीरुल मोमिनीन अली अबी तालिब अलैहिस्सलाम पंहिंजी जौ जी मानी कढी ऐं लूण सां हुनखे खाइणु लॻा, त वियो पंहिंजी सवारी ते वेही ऐं मदीने में दाख़िल थियो। ख़बर पई त दस्तरख़्वान हले थो पियो इमाम हसन अलैहिस्सलाम जो, जी मौला जे दस्तरख़्वान ते आयो, पाण माणी न खाधी बल्कि माणी माना इकट्ठा करे बंदि करे वञणु लॻो त मौला, हा पार्सल माना मौला जिन रोकियोसीं त बाबा काॾे थो वञे, पाण खाए त वञ। चए पियो जॾहिं मां मदीने में दाख़िल थियां पियो त मुंहिंजी दीद हिकिड़े माण्हू ते पई जेको कमु करण खां पोइ जॾहिं मानी खाइणु लॻो त हुन वटि जौ जी मानी सुखियल ऐं लूणु हुयो। सही सही, त मां हुनजे लाइ मानी खणी थो वञा त हुनखे खारायां, त सरकार इमाम हसन जिन मुस्कुराया, चवणु लॻो त तूं सुञाणे थो त उहा हस्ती केरु आहे? चयो सरकार केरु आहे? चयो मुंहिंजो बाबू अली आहे ऐं हुनजो ई त दस्तरख़्वान आहे जंहिंमें काइनात फैज़याब थिए थी। त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त सभु शयूं हूंदे काइनात जंहिंजे दस्तरस में हुजे, जेका मालिक हुजनि, साईं ॾिसो इंसान खे सम्झणु घुरिजे त आम इंसान में ऐं मासूमिन में फ़र्क़ु छा आहे। ॾिसो मासूमिन अलैहिस्सलाम जेका दुनिया में ईंदा आहिनि त पाको पाकीज़ा साहिबान इस्मत तहारत बणिजी ईंदा आहिनि। छा असां ऐं नबी में को फ़र्क़ु त आहे न? नबी जॾहिं ईंदो आहे त गहवारे में इहो चवंदो आहे त काला इन्नी अब्दुल्लाह तानी अल किताब व जाली नबी, मां ईसा अल्लाह जो अब्द आहियां, हुन मूंखे किताब बि ॾेई मोकिलियो आहे, इस्मत बि ॾेई मोकिलियो आहे। साॻियो ई तरीक़ो मौला मीर काइनात जो जॾहिं आया आहिनि काबे में, रसूल जिन हथनि ते खयों आहे, सरकार जिन फरमाइण लॻा त या रसूल तव्हां ॿुधायो त मां तौरेत ॿुधायां, इंजील ॿुधायां, ज़बूर ॿुधायां या क़ुरान? अञा त क़ुरान नाज़िल ई न थियो आहे ऐं मुस्तनद रिवायत आहे। पाण क़ुरान जी हिकिड़ी आयत अली साईं जे क़ुरान जे नुज़ूल खां अॻु में आलिम इल्म क़ुरान हुजण जी तस्दीक थी करे। पाण त फरमायूं त मूंखे ख़बर आहे त छा वही नाज़िल थियणी आहे, कहिड़ी आयत अचणी आहे, कहिड़े माना, छो त नातिक़ क़ुरान आहिनि। सूरह राज जी आयत आहे साईं, सही, त वकुल कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम वमन इंदहु इल्मुल किताब। रसूल तूं परेशान छो थो थिए अगरि काफ़िर जा मकार, काफ़िर ऐं मके जा मकार तुंहिंजी रिसालत जी गवाही नथा कनि त मां अलाह गवाही ॾींदुसि, या उहो गवाही ॾींदो जंहिंखे कुल किताब जो इल्मु आहे। त पूरे आलम इस्लाम खे चैलेंज आहे त अली खां सिवा कंहिं अहिड़ी शख़्सियत खे ॻोल्हे अचनि, उमाणनि त उहो दावो करे त मां आहियां क़ुरान जो आलिम। तव्हां वटि जंहिंखे तव्हां माना चओ था त हे आलिम क़ुरान, हुनजी इल्मियत जो मयार इहो हुयो त रसूल वटि वेही ॿुधंदा, वरी ॿाहिरि निकिरी पुछंदा त यार रसूल हाणे छा चए पियो, यानी हुननि जी इल्म जो मयार इहो हुयो त मां सवाइ रसूल खां, अली जी शख़्सियत खां अलावा पूरे काइनात में, पूरे आलम में को शख़्स अहिड़ो उमाणे अचनि, पूरे आलम इस्लाम खे चैलेंज आहे जेको इहो दावो करे त हा मां क़ुरान जो आलिम हुयो, क़ुरान जे नज़ूल खां पोइ बि। सही सही, यानी क़ुरान अञा लथो न आहे, मके जी आयत आहे, अञा मदीने में क़ुरान खे नाज़िल थियणो आहे, त जेका नज़ूल खां पोइ बि क़ुरान जा आलिम न हुया उहो कीअं दावो करे सघंदा? सही सही, हुनजी मिसाल इहा ॾींदुमि त साईं ॾिसो अदालत में, अदालत जी शर्त इहा आहे त गवाह उहो थींदो जेको वाक़े जो यानी शाहिद हुजे। सही, वाक़े जो यानी शाहिद, कूड़ी गवाही जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि आहे अदालत जी, यानी अदालत जी शर्त आहे इस्लाम में त उहो गवाही ॾींदो जंहिं वाक़ियो पूरो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो हुजे। सही सही, हिते तस्दीक रिसालत जो मसइलो आहे त माज़रत सां त तस्दीक रिसालत उहो न कंदा जेका 40 सालनि खां पोइ मुस्लमान थिया आहिनि।
ठीक। तस्दीक रिसालत उहो कंदो जेको हर मंज़िल में रसूल सां गॾु रहियो आहे। सही। त असां पंहिंजी तरफ़ां न रसूल जी ज़बान खां ॿुधी करे हिन ॻाल्हि ते ईमान ऐं अक़ीदो ऐं कामिलुल ईमान आहियूं त रसूल फरमायो त अना व अली मिन नूरिन वाहिद, मूंसां गॾु मुंहिंजे नूर जे ज़रिए अली जी तख़लीक़ थी, अली पैदा थियो, अली ज़ाहिर थियो आहे, उहो ई हर मंज़िल ते मूंसां गॾु रहियो आहे, उहो ई मुंहिंजी रिसालत जो तस्दीक कंदड़ आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अदनान जाफरी हमारे साथ है, अदनान जाफरी से कोई कलाम सुन लेते हैं। जी अदनान भाई क्या सुनाएंगे? शहादत मौला अली है, जी मुनासबत से जी कलाम की जी पेश पेश कर रहा हूं। जी। वीरान है मदीना, कुफा उजड़ गया है, वीरान है मदीना, कुफा उजड़ गया है, मालिक लहू में तर है, मालिक लहू में तर है, काबा तड़प रहा है, वीरान है मदीना, कुफा उजड़ गया है, सब ईद की जहां में तैयारी कर रहे हैं, सब ईद की जहां में तैयारी कर रहे हैं, और घर में सैयदा के, और घर में सैयदा के फर्शे अज़ा बिछा है, वीरान है मदीना, कुफा उजड़ गया है। और किबला शेर सुने कि मस्जिद में कत्ल करके दामाद मुस्तफ़ा को, मस्जिद में कत्ल करके दामाद मुस्तफ़ा को, मस्जिद को कातिलों ने, मस्जिद को कातिलों ने मक़तल बना दिया है, वीरान है मदीना, कुफा उजड़ गया है। और ज़ैनब तड़प के बोली, उठ जाओ देखो बाबा, ज़ैनब तड़प के बोली, उठ जाओ देखो बाबा, बैठा हुआ ज़मीं पे, बैठा हुआ ज़मीं पे, अब्बास रो रहा है, वीरान है मदीना, कुफा उजड़ गया है। और आवाज आ रही है जख्मों से मुर्तज़ा के, आवाज आ रही है जख्मों से मुर्तज़ा के, करबो बला का गोहर, करबो बला का गोहर आगाज हो चुका है, वीरान है मदीना, कुफा उजड़ गया है। जज़ाकल्लाह। अदनान जाफरी जो आवाज़ पाण ॿुधोसीं, करशी जामेश्री वारनि जो ताबुन आहे असांजे प्रोग्राम में। करशी जामेश्री फुल एनर्जिक ड्रिंक आहे, इफ़्तार महिल तव्हां ज़रूरु पीजो। नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम सलाम रमज़ान, सलाम 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 रमज़ान।
सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु हिकिड़ी अहम ॼाण बि तव्हां ताईं पहुचायूं ऐं उहा ॼाण आहे UBL जे हवाले सां। इहा ॼाण नोट फरमायो ऐं पंहिंजनि प्यारनि ताईं बि इहा ॼाण पहुचायो। सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिनेशन अकाउंट में मोकिलियो ऐं बज़रिया क़ुरान अंदाज़ी रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ ऐं 1300 cc कार खटण जो मौक़ो माणियो। UBL तेज़ रफ्तार रेमिटेंस अकाउंट खुलवाने के लिए अपने करीबी UBL ब्रांच या ओमनी दुकान में जाकर CNSC दिखाएं और UBL ट्रांसफ़र रेमिटेंस अकाउंट खुलवाएं। ऐं जेका मोकिलियल जेका तव्हांजी रक़म आहे भेजी गई रक़म को UBL की 1400 से ज़ायद ब्रांचेस ATMs और 3500 से ज़ायद ओमनी दुकानों से भी बाआसानी वसूल किया जा सकता है। ऐं न सिर्फ़ु इहो आहे पर इहा इनामी स्कीम जेका आहे तव्हां ताईं इहा ॼाण पहुचायूं था त इहा इनामी स्कीम 8 मई खां 31 जुलाई ताईं जारी रहंदी। इहा इनामी स्कीम 8 मई खां 31 जुलाई ताईं जारी रहंदी ऐं क़ुरान अंदाज़ी में उहे समूरा कस्टमर शामिलु थींदा जेकी UBL ट्रांसफ़र अकाउंट में पंहिंजी रक़म वसूल कंदा या मौसूल कंदा। रोज़ाने जी बुनियाद ते 70 cc मोटरसाइकिल बज़रिया क़ुरान अंदाज़ी मिली सघे थी। माना 70 cc मोटरसाइकिल तव्हां रोज़ानो क़ुरान अंदाज़ी में हासिलु करे सघो था। ऐं 1300 cc जेका कार आहे उनजी बम्पर प्राइज़ क़ुरान अंदाज़ी में उहे तमामु कस्टमर शामिलु हूंदा जिन खे UBL ट्रांसफ़र अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी। इहो ज़हन में रखणु घुरिजे। ईअं वरी इलाही दोस्त चवंदा आहिनि त भाई असां बि हिन क़ुरान अंदाज़ी में शामिलु हुआसीं, असांखे इहो इनाम छो न मिलियो, खटण जो मौक़ो छो न मिलियो। इन जे करे तव्हांखे वरी ॿुधायूं था त 1300 cc कार खटण जो जेको बम्पर प्राइज़ आहे उनजो तरीक़ेकार इहो आहे त तमामु कस्टमर शामिलु थींदा उहे जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां वठी जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी। सो UBL अकाउंट में तव्हां पंहिंजा इहे रक़म वारा सिलसिला जोड़ायो। सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार जेका अकाउंट जेको सिस्टम आहे उन्हनि जो तेज़ रफ़्तार अकाउंट ऐं रेमिटेंस अकाउंट तव्हां खोलायो ऐं उनखां पोइ जेको आहे सो तव्हां उन में शामिलु थी वञो, पार्टनर थी वञो ऐं बज़रिया क़ुरान अंदाज़ी रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जो तव्हांखे मौक़ो मिले थो। UBL वारनि जो पैगाम आहे ऐं UBL वारनि जो पैगाम खे असां तव्हां ताईं पहुचायोसीं। वरी तव्हांखे हिकु भेरो ॿीहर क्लियरली ॿुधायूं। इलाही दोस्त चवंदा आहिनि त अलाए असांजो इनाम निकिरंदो अलाए न निकिरंदो, असां बि इन में शामिलु हुआसीं पर उन में क़ुरान अंदाज़ी जेका थींदी 1300 cc कार जो जेको बम्पर प्राइज़ आहे इहो उन्हनि कस्टमर्स खे मिलंदो। उहे कस्टमर्स इन में शामिलु हूंदा जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां वठी जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी, उहे अहल हूंदा। सो हिते हिकिड़ी नंढड़ी कॉल बि वठूं था सलाम रमज़ान में, ॾिसूं था त असां सां केरु मुख़ातिब थिए थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाई डॉक्टर यास्मीन जैदी बात कर रही हूँ जी कराची से। जी मेरा वैसे ताल्लुक खैरपुर से है, खैरपुर मीरत से। आज सब खैरपुर के बैठे हुए जी अदा माशाल्लाह बहुत अच्छा प्रोग्राम है और अल्लाह जो है हमारे सिंध को और इस हमारे चैनल्स को, हमारे तमाम चैनल्स को तरक्की दे। सिंध TV, KTN ये तमाम के तमाम और यही ऐसे ही प्रोग्राम्स आप पेश करते रहें और हम सुनते रहें। मौला की बारगाह में आपका और हमारा ये पुरसबे कबूल हो बिल्कुल। और हमारे जो अल्लामा बैठे हैं वो भी माशाल्लाह, ये डॉक्टर ये मोहम्मद अली साहब ये मेरे कज़न हैं। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह जी माशाल्लाह। तो आदा बस ये कि आप ऐसे ही प्रोग्राम करें और हमारा सिंध उसी तरह तरक्की करे, तरक्की की राह में पाकिस्तान हमारा सिंध आगे। बहुत शुक्रिया थैंक यू सो मच। आप हमारे प्रोग्राम में आपने कॉल की ऐं माशाल्लाह साईं तव्हांजी तारीफ़ बि थिए पई, ॿ चारि दोस्तनि मैसेजिस बि कया आहिनि। नौजवान थी करे तव्हां तमामु घणी इल्मी ॼाण रखो था। सो मसाइब तरफ़ वधूं, तव्हां सवेर ज़िक्र पे कयो। बस हाणे ज़ाहिर ख़ितामी मरहलो आहे ऐं 21 जो ॾियारो आहे, मौला जी शहादत जो ॾियारो आहे। त मुख़्तसर ॿ टे जुमिला हिन हवाले सां त जॾहिं तफ़सीली बि ॻाल्हाए सघो था, टाइम आहे न, को इशू न आहे, टाइम आहे न। अच्छा हुन में साईं ॻाल्हि इहा आहे त ॾिसो जेतिरी क़दुरु माना अहादीस फ़रामीन रसूलुल्लाह जा मिलनि था मौला मीर काइनात जी शख़्सियत जे हवाले सां, ओतिरो ई ज़ुल्म आइम्मा थार अलैहिस्सलाम ते थियो आहे। मुंहिंजो चौथो इमाम फरमाए थो, मौला जो फरमान आहे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो, जंहिंजी नसुल में असां सादात आहियूं। सही। मुंहिंजो चौथो इमाम फरमाए थो त अगरि अल्लाह क़ुरान में मेंशन करे हा जी त हिननि ते ज़ुल्म कयो त दुनिया वारनि असां ते हुन खां वधीक ज़ुल्म कया आहिनि, करे छॾिया। माना हुनजी नज़ीर नथी मिले त एतिरा ज़ुल्म आले मोहम्मद ते थिया आहिनि। यानी तव्हां ॾिसो त क़ुरान हदीस रसूल फरमान रसूल मौजूद आहे त कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। रसूल फरमाए तो ज़य्यनो मजालिसकुम बिज़िक्र अली, यानी जॾहिं तव्हां वेहो
ॿ टे चारि माण्हू गॾु थी करे त तव्हां कुझु न कयो, सिर्फ़ु ज़िक्र अली कंदा कयो। सुभान अल्लाह, इहा बि इबादत आहे। इहा इबादत आहे। रसूल साईं जन फरमायो था अखियुनि जी पाकीज़गी बि आहे, ज़बान जी पाकीज़गी आहे, कननि जी पाकीज़गी आहे। त पुछण वारनि पुछा कि या रसूल अल्लाह कीअं? असां अखियुनि खे धोऊं पाणीअ सां, पाणी माना मुंहं में विझूं, कहिड़े तरीक़े सां पाकीज़गी थिए? चए पियो तव्हां हराम ॾिसंदा अखियुनि सां, हराम ॻाल्हाईंदा ज़बान सां, हराम ॿुधंदा कननि सां, हिन जी पाकीज़गी कीअं थींदी? रसूल फरमायो त तव्हां अली खे ॾिसो, तव्हांजी अखियूं पाक थींदियूं। सुभान अल्लाह। अली जो ज़िक्र कयो, तव्हांजी ज़बान पाक थींदी। अली जो ज़िक्र ॿुधो, तव्हांजी कन पाक थींदा, तव्हांजी नालो वठण सां हिम्मत हौसलो मिले थो। त पुछण वारनि मुश्किलूं डरी थियूं वञनि न। बिल्कुलु साईं, माना आदत मिले थी त मोड़ा मुश्किल कुछ आहे, कुझु बि हिम्मत हिकिड़ी मिले थी, कुवत मिले थी, तवानाई अचे थी। त अली जे नाले में हिकिड़ी कुवत आहे। सही सही। ॿिए जे नाले में कंहिंजी कुवत हुजे त तव्हां खणो, असांखे एतिराज़ कोन्हे, पर असां रसूल जे फरमान ते हलूं था पिया। पोइ हिकिड़े पुछण वारे पुछा कि या रसूल जंहिं ज़माने में अली न हुजे, तव्हांजी हदीस त क़यामत ताईं असांजे लाइ मशल राह आहे। इस तरह से बोलते हैं भाई अली ना होता तो क्या होता? क्या होता? असां आहियूं हिन ज़माने में, जागिरानी साहब, मां आहियो, अदनान भाई आहे, असांजी भेण आहे, जेका बि टीम वेठी आहे, छा कयूं? हदीस त क़यामत ताईं आहे। त रसूल जिन फरमायो त बाबा ॾिसण ई न, अली जे नाले खे ॾिसो त उहो बि इबादत आहे। अली जे ज़िक्र खे बयानु कयो त उहो बि इबादत आहे। अली जे ज़िक्र खे ॿुधो त उहो बि इबादत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त अहिड़ी हस्तियूं जंहिंजे लाइ फरमान मौजूदु आहे त अली वजुल्लाह, अली ऐनुल्लाह, अली यदुल्लाह, अली लिसानुल्लाह, अली अमर इलाही, अली मालिक कायनात, अली अमीर मुमकिनात। सही सही। सैयदा जे लाइ त सैयदा निसाइल आलमीन, हसन हुसैन जवानाने जन्नत जा सरदार, हुसैन मिन्नी वाना मिनल हुसैन। सो पर तव्हां चयो त अली जो ज़िक्र बि इबादत आहे। सो ज़िक्र ख़ैर निदा ज़ैदी जी आवाज़ में बिस्मिल्लाह साईं, बिस्मिल्लाह। बिल्कुल जी, बिस्मिल्लाह। निकला है जनाजा कोई अल्लाह के घर से, निकला है जनाजा कोई अल्लाह के घर से, अफलाक में एक शोर है, मातम के असर से, अफसोस के मस्जिद में नमाजी गया मारा, कुछ कम नहीं ये हश्र क़यामत के असर से, ज़ैनब से ये कह दो के वो दिल खोल के रोए, ज़ैनब से ये कह दो के वो दिल खोल के रोए, शबीर की हमशीर है, रोने को न तरसे, हाँ भूलना जाना इन्हें कूफे के मकीनों, गुजरेंगी ये शहजादियाँ इस राह गुजर से, निकला है जनाजा कोई अल्लाह के घर से,
अफलाक में एक शोर है मातम के असर से। नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे UBL जे हवाले सां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेशन अकाउंट में मोकिलियो ऐं बज़र या कुरानदासी रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जो मौक़ो तव्हां माणियो ऐं UBL रेमिटेंस अकाउंट तव्हां खोलायो ऐं गॾोगॾु इहा कुरानदाज़ी हूंदी या स्कीम हूंदी 8 मई खां 31 जुलाई ताईं जारी रहंदी ऐं वरी तव्हांखे ॿुधाईंदो 1300 cc कार बम्पर प्राइज़ जी जेका कुरानदाज़ी आहे उन में उहे माण्हू शामिल हूंदा उहे कस्टमर शामिल हूंदा जिन खे UBL ट्रांसफ़र अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल हूंदी। सो हिते नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे। करशी जामेश्वरी वारा बि असांजे प्रोग्राम में तावन फरमाइनि था। करशी जामेश्वरी एनर्जिक ड्रिंक आहे ऐं पाकिस्तान जो हर 6 माण्हू करशी जामेश्वरी खे पीए थो। नंढड़ी साईं वञो केॾांहुं न। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु हिकिड़ी अहम ॼाण बि तव्हां ताईं पहुचायूं ऐं उहा ॼाण आहे UBL जे हवाले सां। इहा ॼाण नोट फरमायो ऐं पंहिंजनि प्यारनि ताईं बि इहा ॼाण पहुचायो। सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिनेशन अकाउंट में मोकिलियो ऐं बज़र या कुरानदाज़ी रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ ऐं 1300 cc कार खटण जो मौक़ो माणियो। UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खुलवाने के लिए अपने करीबी UBL ब्रांच या ओमनी दुकान में जाकर CNIC दिखाएं और UBL ट्रांसफ़र रेमिटेंस अकाउंट खुलवाएं। ऐं जेका मोकिलियल जेका तव्हांजी रक़म आहे भेजी गई रक़म को UBL की 1400 से ज़ायद ब्रांचेस ATMs और 3500 से ज़ायद ओमनी दुकानों से भी आसानी वसूल किया जा सकता है। ऐं न सिर्फ़ु इहो आहे पर इहा इनामी स्कीम जेका आहे तव्हां ताईं इहा ॼाण पहुचायूं था त इहा इनामी स्कीम 8 मई खां 31 जुलाई ताईं जारी रहंदी। इहा इनामी स्कीम 8 मई खां 31 जुलाई ताईं जारी रहंदी ऐं कुरानदाज़ी में उहे समूरा कस्टमर शामिल थींदा जेकी UBL ट्रांसफ़र अकाउंट में पंहिंजी रक़म वसूल कंदा या मौसूल कंदा। रोज़ाने जी बुनियाद ते 70 cc मोटरसाइकिल बज़र या कुरानदाज़ी मिली सघे थी। माना 70 cc मोटरसाइकिल तव्हां रोज़ानो कुरानदाज़ी में हासिल करे सघो था ऐं 1300 cc जेका कार आहे उनजी बम्पर प्राइज़ जी कुरानदाज़ी में उहे तमामु कस्टमर शामिल हूंदा जिन खे UBL ट्रांसफ़र अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी। इहो ज़हन में रखणु घुरिजे। ईअं वरी इलाही दोस्त चवंदा आहिनि त भाई असां बि हिन कुरानदाज़ी में शामिल हुआसीं, असांखे इहो इनाम छो न मिलियो, खटण जो मौक़ो छो न मिलियो। इनजे करे तव्हांखे वरी ॿुधायूं था त 1300 cc कार खटण जो जेको बम्पर प्राइज़ आहे उनजो तरीक़ेकार इहो आहे त तमामु कस्टमर शामिल थींदा उहे जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां वठी जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी। सो UBL अकाउंट में तव्हां पंहिंजा इहे रक़म वारा सिलसिला जोड़ायो। सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार जेका अकाउंट जेको सिस्टम आहे उन्हनि जो तेज़ रफ़्तार अकाउंट ऐं रेमिटेंस अकाउंट तव्हां खोलायो ऐं उनखां पोइ जेको आहे सो तव्हां उन में शामिल थी वञो, पार्टनर थी वञो ऐं बज़र या कुरानदाज़ी रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जो तव्हांखे मौक़ो मिले थो। UBL वारनि जो पैगाम आहे ऐं UBL वारनि जो पैगाम खे असां तव्हां ताईं पहुचायोसीं। वरी तव्हांखे हिकु भेरो ॿीहर क्लियरली ॿुधायूं। इलाही दोस्त चवंदा आहिनि त अलाए असांजो इनाम निकिरंदो अलाए न निकिरंदो, असां बि इन में शामिल हुआसीं पर उन में कुरानदाज़ी जेका थींदी 1300 cc कार जो जेको बम्पर प्राइज़ आहे इहो उन्हनि कस्टमर्स खे मिलंदो। उहे कस्टमर्स इन में शामिल हूंदा जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां वठी जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी, उहे अहल हूंदा। सो हिते हिकिड़ी नंढड़ी कॉल बि वठूं था। सलाम रमज़ान में ॾिसूं था त असां सां केरु मुखातिब थिए थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाई डॉक्टर यास्मीन जैदी बात कर रही हूँ जी, कराची से। जी मेरा वैसे ताल्लुक खैरपुर से है, खैरपुर मीरत से। आज सब खैरपुर के बैठे हुए जी अदा माशाल्लाह बहुत अच्छा प्रोग्राम है और अल्लाह जो है हमारे सिंध को और इस हमारे चैनल्स को, हमारे तमाम चैनल्स को तरक्की दे। सिंध TV, KTN के तमाम और यही ऐसे ही प्रोग्राम्स आप पेश करते रहें और हम सुनते रहें। मौला की बारगाह में आपका और हमारा ये पुरसबी कबूल हो बिल्कुल। और हमारे जो अल्लामा बैठे हैं वो भी माशाल्लाह, ये डॉक्टर ये मोहम्मद अली साहब, ये मेरे कज़न हैं
اچھا ماشاء اللہ ماشاء جی اللہ جی 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 ماشاء تو اللہ جی، ماشاء اللہ۔ آدھا بس یہ کہ آپ ایسے ہی پروگرام کریں اور ہمارا سندھ اسی طرح ترقی کرے، ترقی کی راہ میں پاکستان ہمارا سندھ آگے بہت شکریہ بہت شکریہ، تھینک یو سو مچ آپ ہمارے پروگرام میں آپ نے کال کی ऐं माशाअल्लाह साईं तव्हांजी तारीफ़ बि थिए पई, ॿ चारि दोस्तनि मैसेजिस बि कया आहिनि, नौजवान थी करे तव्हां तमामु घणी इल्मी ॼाण रखो था। सो मसाइब तरफ़ वधूं, तव्हां सवेर ज़िक्र पिया कयो। बसि साईं हाणे ज़ाहिर ख़ितामी मरहलो आहे ऐं 21 जो ॾियारो आहे, मौला जी शहादत जो ॾियारो आहे, त मुख़्तसर ॿ टे जुमिला हिन हवाले सां त जॾहिं तफ़सीली बि ॻाल्हाए सघो था, टाइम आहे न, को इशू न आहे, टाइम आहे न। अच्छा अच्छा हुन में साईं ॻाल्हि इहा आहे त ॾिसो जेतिरी क़दुरु माना अहादीस फ़रामीन रसूलुल्लाह जा मिलनि था मौला मीर काइनात जी शख़्सियत जे हवाले सां, ओतिरो ई ज़ुल्म आइम्मा थार अलैहिस्सलाम ते थियो आहे। मुंहिंजो चौथों इमाम फ़रमाए थो, मौला जो फ़रमान आहे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो, जंहिंजी नसुल में असां सादात आहियूं, सही, मुंहिंजो चौथों इमाम फ़रमाए थो त अगरि अलाह क़ुरान में मेंशन करे हा जी त हिननि ते ज़ुल्म कयो त दुनिया वारनि असां ते हुन खां वधीक ज़ुल्म करणा हुया, कया आहिनि, करे छॾिया माना हुनजी नज़ीर नथी मिले त एतिरा ज़ुल्म आले मोहम्मद ते थिया आहिनि। यानी तव्हां ॾिसो त क़ुरान हदीस रसूल फ़रमान रसूल मौजूदु आहे त कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, रसूल फ़रमाए थो ज़य्युनु मजालिसकुम बिज़िक्रि अली, यानी जॾहिं तव्हां वेहो 2 3 4 माण्हू गॾु थी करे त तव्हां कुझु न कयो, सिर्फ़ु ज़िक्र अली कंदा कयो। सुभान अल्लाह, इहा बि इबादत आहे, इहा इबादत आहे। रसूल साईं जन फ़रमायो त अखियुनि जी पाकीज़गी बि आहे, ज़बान जी पाकीज़गी आहे, कननि जी पाकीज़गी आहे। त पुछण वारनि पुछा कि या रसूल अल्लाह कीअं असां अखियुनि खे धोऊं पाणीअ सां, पाणी माना मुंहं में विझूं, कहिड़े तरीक़े सां पाकीज़गी थिए? चए पियो तव्हां हराम ॾिसंदा अखियुनि सां, हराम ॻाल्हाईंदा ज़बान सां, हराम ॿुधंदा कननि सां, हिन जी पाकीज़गी कीअं थींदी? रसूल फ़रमायो त तव्हां अली खे ॾिसो, तव्हांजी अखियूं पाक थींदियूं, अली जो ज़िक्र कयो तव्हांजी ज़बान पाक थींदी, अली जो ज़िक्र ॿुधो तव्हांजी कन पाक थींदा, तव्हांजी नालो वठण सां हिम्मत हौसलो मिले थो, त पुछण वारनि मुश्किलूं डरी थियूं वञनि न। बिल्कुलु साईं, माना आदत मिले थी त मोड़ा मुश्किल कुछ आहे, कुझु बि हिम्मत हिकिड़ी मिले थी, कुवत मिले थी, तवानाई अचे थी, त अली जे नाले में हिकिड़ी कुवत आहे। सही सही, ॿिए जे नाले में कंहिंजी कुवत हुजे त तव्हां खणो, असांखे एतिराज़ कोन्हे, पर असां रसूल जे फ़रमान ते हलूं था पिया। पोइ हिकिड़े पुछण वारे पुछा कि या रसूल अल्लाह जंहिं ज़माने में अली न हुजे, तव्हांजी हदीस त क़यामत ताईं असांजे लाइ मशल राह आहे, इस तरह से बोलते हैं भाई अली ना होता तो क्या होता, असां आहियूं हिन ज़माने में, जागिरानी साहब, मां आहियो, अदनान भाई आहे, असांजी भेण आहे, जेका बि टीम वेठी आहे, छा कयूं? हदीस त क़यामत ताईं आहे। त रसूल जिन फ़रमायो त बाबा ॾिसण ई न, अली जे नाले खे ॾिसो त उहो बि इबादत आहे, अली जे ज़िक्र खे बयानु कयो त उहा बि इबादत आहे, अली जे ज़िक्र खे ॿुधो त उहो बि इबादत आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त अहिड़ी हस्तियूं जंहिंजे लाइ फ़रमान मौजूदु आहे त अली वजुल्लाह, अली ऐनुल्लाह, अली यदुल्लाह, अली लिसानुल्लाह, अली अमर इलाही, अली मालिक कायनात, अली अमीर मुमकिनात, सही सही। सैयदा जे लाइ त सैयदा निसाइल आलमीन, हसन हुसैन जवानाने जन्नत जा सरदार, हुसैन मिन्नी वाना मिनल हुसैन। सो पर तव्हां चयो त अली जो ज़िक्र बि इबादत आहे। सो ज़िक्र ख़ैर निदा ज़ैदी जी आवाज़ में बिस्मिल्लाह साईं, बिस्मिल्लाह, बिल्कुल जी बिस्मिल्लाह। निकला है जनाजा कोई अल्लाह के घर से, निकला है जनाजा कोई अल्लाह के घर से, अफलाक में एक शोर है, मातम के असर से, अफसोस के मस्जिद में नमाजी गया मारा, कुछ कम नहीं ये हश्र क़यामत के असर से।
دل کھول کے روئیں شبیر کی ہم شیر ہے رونے کو نہ ترسے ہاں بھولنا جانا انہیں کوفے کے مکینوں گزریں گی یہ شہزادیاں اس راہ گزر سے نکلا ہے جنازہ کوئی اللہ کے گھر سے افلاک میں ایک شور ہے ماتم کے اثر سے नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे UBL जे हवाले सां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेशन अकाउंट में मोकिलियो ऐं बज़रिया क़ुरान दासी रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300cc कार खटण जो मौक़ो तव्हां माणियो ऐं UBL रेमिटेंस अकाउंट तव्हां खोलायो ऐं गॾोगॾु इहा क़ुरान दासी हूंदी या स्कीम हूंदी 8 मई खां 31 जुलाई ताईं जारी रहंदी ऐं वरी तव्हांखे ॿुधाईंदो 1300cc कार बम्पर प्राइज़ जेका क़ुरान दासी आहे उन में उहे माण्हू शामिलु हूंदा उहे कस्टमर शामिलु हूंदा जिन खे UBL ट्रांसफ़र अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल हूंदी सो हिते नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे करशी जामेश्वरी वारा बि असांजे प्रोग्राम में तावन फरमाइनि था करशी जामेश्वरी एनर्जिक ड्रिंक आहे ऐं पाकिस्तान जो हर 6 माण्हू करशी जामेश्वरी खे पीए थो नंढड़ी साई वञो केॾांहुं न सलाम रमज़ान रहमत जे महीने के सब सलाम कयूं था कलमो करीम जो सभिन जे नाम कयूं था नेक्यूं कमायो इल्तिजाही आम कयूं था रहमत जे महीने के सब सलाम कयूं था सलाम